सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असां जॾहिं बि कंहिं धाम मंदर या धर्म स्थल खे बढ़ाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन खे बढ़ाइण, पंहिंजी ज़िंदगी खे बनाए करे रखण। इन करे असां ॾिसंदा आहियूं त असां हर रोज़ सुबुह जो या त मंदिर वेंदा आहियूं ऐं या वरी पंहिंजे घर में ई बणियल मंदिर में तैयार थी करे सब खां उन मालिक जे अॻियां सब खां पहिरीं शीश झुकाईंदा आहियूं। इहो तक़रीबन असां सभिनी खे हिकिड़ो मामूल बणियल हूंदो आहे। असां सभिनी जो तक़रीबन हर रोज़ इहो हिकिड़ो जीवन बणियल हूंदो आहे ऐं हक़ीक़त में उहो ई असांजो जीवन हूंदो आहे, उहा ई असांजी ज़िंदगी हूंदी आहे। छाकाणि असां सभिनी खे सभ खां पहिरीं त इहो यादि रखणु खपे असां ते मालिक जी वॾी कृपा थी, उन असांखे इंसान बणायो, उनजो इंसान बणाए करे कमु पूरो थियो। हाणे इंसान बणजी करे असांखे रहणो आहे, इहो असांजो फर्ज़ आहे त असां इंसान बणजी करे रहूं। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं उनमें अगरि असां थोड़ियूं पंहिंजो पाण में चेंजिस आणींदा आहियूं, बदलाव आणींदा आहियूं त असांजो जीवन बणिजी वेंदो आहे, असांजी ज़िंदगी ठही वेंदी आहे। तंहिंजे करे असां ॾिसंदा आहियूं असां कॾहिं बि मंदिर में के ग़लत चीज या ग़लत व्यवहार के बर्दाश्त न करे सघंदा आहियूं। कॾहिं चई सघूं या न चई सघूं, लेकिन अगर मंदिर में कुछ ग़लत थे असांखे चङो न लॻंदो आहे। बेशक असां सॼा सारा ग़लत हुजूं, असां में केतिरी आदतूं हुजनि, असां में केतिरियूं कमियूं हुजनि, लेकिन जॾहिं बि असां कंहिं मंदिर ते ॻाल्हाईंदा आहियूं असां चवंदा आहियूं इहा चीज मंदिर में न हुजणु खपे, इहा चीज मंदिर में न थियणु खपे। जॾहिं त करण वारा असां सभु पाण हूंदा आहियूं, हलण वारा असां सभु पाण हूंदा आहियूं। जेका चीज असांखे आदत हूंदी आहे असां चवंदा आहियूं उहा बि मंदिर में न थियणु खपे। असां जेको मंदिर में का चीज ग़लत न सही सघंदा आहियूं, छाकाणि मंदिर ई असांजी उम्मीद जी आख़िरी किरण हूंदी आहे।
मंदिर ही असांजो आख़िरी सहारो हूंदो आहे। त कॾहिं बि कुझु थियो त वरी बि इहो ई बचाईंदो, वरी बि असांखे इहो ई इंसान बणाईंदो, वरी बि असांखे इहो ई ठाहींदो। इन करे असां ॾिसंदा आहियूं, असां सभु चाहींदा आहियूं असांजो घर मंदिर हुजे। असांजी हिकिड़ी दिली तमन्ना हूंदी आहे असांजो घर मंदिर हुजे। पर असां कॾहिं इहो सोचियो आहे त मंदिर असांजो घर हुजे। असांजो घर मंदिर हुजे, पर मंदिर असांजो घर न हुजणु खपे। जेको असां चाहींदा आहियूं असांजो हर हिकु घर मंदिर हुजणु खपे। उनजो मक़सदु इहो न हूंदो आहे असां मंदिर वांगुरु पौतर मूर्तियूं, पौतर पुस्तक उस मंदिर में सजाए करे रखी छॾूं, असां सभु पुजारी बणिजी वञूं। अहिड़ो कुझु बि न हूंदो आहे। जेको असां चाहींदा आहियूं असांजो घर मंदिर हुजणु खपे, उनजो मक़सदु आहे त मंदिर जूं ख़ूबियूं असांजे घर में हुजणु खपनि, मंदिर जूं चङाइयूं असांजे घर में हुजणु खपनि, मंदिर जूं बहितरियूं असांजे घर में हुजणु खपनि।